अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सर जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू में वेठा आहियूं, अव्हांखे चवनि था बाबा ॿुधायो त सामण फ़क़ीर कहिड़े दौर जो शुगर आहे? तव्हां चवंदो साईं अंग्रेज़ दौर जो शुगर आहे। अच्छा बाबा, सावण फ़क़ीर जी ख़ुशूसियत कहिड़ी आहे? तव्हां चवंदो साईं हू नड़ बेत जो शाइर आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त हिकिड़ो आहे शुगर ॿीड़ो फ़क़ीर, ॿुधाईंदो त उहो ज़ात जो कहिड़ो? तव्हां चवंदो साईं इहो कुरे जो ज़ात जो। अच्छा भला इहो तव्हां असांखे ॿुधायो त जलाल खटीअ जो तालुक़ु कहिड़े दौर सां? तव्हां चवंदो साईं इहो कलोड़ा दौर जो शाइर। अच्छा लतीफ़ साईं जो हमसर ॿियो कहिड़ो सुगड़ आहे? तव्हां चवंदो साईं साबिर मोची उनजो हमसर सुगड़ आहे। ऐं वरी तव्हां खां पुछनि था त भला लस ॿेले जा कहिड़ा सुगर आहिनि? तव्हां खां पुछनि था लस ॿेले जा सुगड़ ॿुधायो कहिड़ा आहिनि? तव्हां चवंदो साईं शेख इब्राहिम आहे, शेख अमर आहे, ऐं इन सां गॾो गॾु कबीर शाह आहे। तव्हांखे चवंदा भला शेख इब्राहिम ऐं शेख अमर जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे? तव्हां चवंदो साईं शेख अमर शेख इब्राहिम जो वालिद आहे। अच्छा बाबा लस ॿेले जे शाइरनि जे हवाले सां कहिड़ो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं ॿेलाइनि जा ॿोल। बाबा इहो कंहिं मुरतब कयो? तव्हां चवंदो साईं इहो डॉक्टर बलोच साहब। अच्छा डॉक्टर बलोच साहब जे हवाले सां वरी तव्हांखे चवंदा त डॉक्टर बलोच साहब ॿुधाईंदो असांखे तव्हां त हिकिड़ी लुगत लिखी आहे शाह जे कलाम जे हवाले सां, उहा कहिड़ी आहे? तव्हां चवंदो साईं उहा रोशनी जे नाले सां लुगत आहे। अहिड़े ई तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा त हिकिड़ो नाविल आहे गर्भवती, ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो नाविल जेको आहे उहो नूरुल शाह जो आहे। अच्छा बाबा नेठि गूंगे ॻाल्हायो नाविल कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं अमर जलील जो आहे। अच्छा वरी अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा त तख़लीक़ जो मौत जेको किताबु आहे ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं खैरुनिसा जाफ़रीअ जो आहे। अच्छा भला इहो तव्हां असांखे ॿुधायो त तराइल में घणियूं सिटूं थींदियूं विसराऊं थींदियूं? तव्हां चवंदो साईं 8। सानेट में घणियूं थींदियूं? तव्हां चवंदो साईं 14। अच्छा बाबा इहो मूंखे ॿुधायो त जेका रुबाई आहे उन में घणियूं सिटूं थियनि थियूं? तव्हां चवंदो साईं उन में 4। अच्छा भला इहो ॿुधायो असांखे तव्हां त अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंखे मूंसां मूं पिरनि भोराईअ में भाल कया, इहो कंहिंजो शेर आहे? तव्हां चवंदो साईं शाह लतीफ़ जो। अहिड़े ई तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं अव्हां अॻिते हलंदो ऐं जेतिरो कॉन्फिडेंस सां एतमाद सां सवालनि जा जवाब ॾींदो त तव्हांजो ओतिरो भलो थी पवंदो। हिकिड़ो सवाल आहे त शऊर जो वहिकिरो बाबा छा आहे? तव्हांखां सवाल पुछंदा। तव्हां चवंदो साईं शऊर जो वहिकिरो बुनियादी तौर ते हिकिड़े नफ़्सियाती रुझान जी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं शऊर जो वहिकिरो जी ॻाल्हि था कयूं त असां हिकिड़े अहिड़ी अदबी कैफ़ियत जी ॻाल्हि था कयूं जेका हिकु लेखक जी ज़हन जे बेतरतीब ख़्यालनि खे पने ते उतारण जी कैफ़ियत जी ॻाल्हि था कयूं। यानी शऊर जे वहिकिरे में लेखक पंहिंजे बेतरतीब ख़्यालनि खे जेके हुनजे ज़हन में पैदा थींदा आहिनि उन्हनि खे जीअं जो तीअं उतारींदो आहे, पर हुनजो मोड ऑफ एक्सप्रेशन जेको आहे उहो ज़मीर मुतकलिम वारो हूंदो आहे। यानी मां असां ईअं ज़मीर मुतकलिम वारो उहो कॉन्सेप्ट हुनजो हूंदो आहे। ऐं सिंधी अदब में तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त शऊर जो वहिकिरो आगा सलीम मुतारिफ़ करायो आहे पंहिंजे लिखड़नि में, पंहिंजे तहरीरुनि में। ऐं आगा सलीम खे शऊर जे वहिकिरे जो पहिरियों लेखक तसवुरु कयो वञे थो। ईअं ई अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त वजूदी फ़िक्र जा लेखक जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि? तव्हां चवंदो साईं मुनीर अहमद माणिक, खैरुनिसा जाफ़री, मदद अली सिंधी, मुमताज़ महर। ऐं ईअं तव्हां ॾिसंदव त टुटल शीशा ऐं आङुरियूं जो जेको लेखक आहे नूर गलू साहब, उहो बि असांजे वजूदी फ़िक्र जो लेखक तसवुरु थिए थो पियो। मुश्ताक शोरो वजूदी फ़िक्र जो लेखक थिए थो। शौकत हुसैन शोरो वजूदी फ़िक्र जा लेखक आहिनि। सो अहिड़े तरीक़े सां तव्हां सवालनि जा जवाब ॾींदा वेंदव ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां कामयाबु थी वेंदा। सो उमेदु आहे त असांजे हिन वीडियोज़ मां तव्हांखे इस्तेफ़ादो थींदो ऐं हीअ वीडियोज़ न सिर्फ़ु तव्हां पाण ॾिसो पर पंहिंजनि दोस्तनि सां बि शेयर कयो त जीअं घणे खां घणा माण्हू हीअ जेका असां लाटबारी आहे उन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। सो मोकिलाणी न आहे जॾहिं पेर तेरा ख़ैर।